कैलाश मंदिर भारत में महाराष्ट्र एलोरा में मौजूद है। कैलाश मंदिर अकेले जबल कैलाश जबल ते तामीर थियल है। कैलाश मंदिर दुनिया जो 8हों अजूबो है। ये मंदिर भगवान शिव से मनसूब है। इन मंदिर के दुनिया के वडिन कोरल कपिल इमारतन में शामिल कयो वने थो। इन मंदिर की तामीर में पालावा ए चालुका तिर्ज़ जा आसार मिलन था। इन मंदिर जो नालो कैलाश जबल ता वरतल है, जंहिंजी भरसा मानसरोवर नदी वहे थी ऐं सिंधु नदीअ में पवे थी। कैलाश नालो भगवान शिव जी ज़ाल जो नालो है, जंहिंखे दुर्गा देवी या पार्वती पिण सॾियो वञे थो। कैलाश मंदिर अहिड़ो मंदिर है जंहिंजी जड़ावत के ॾिसी ॾंदे आंगुरियूं अची वञनि थियूं त कहिड़ी माहिराना तिरिस ते जोड़ियो वियो आहे। माहिर मंदिर लाइ अलॻि अलॻि राय रखनि था। कुछ माहिरनि जो ख़्याल है त हीअ मंदिर 2000 साल पुराणो है। किंजी राय है त हीअ मंदिर 6000 साल पुराणो है। वॾी हैरानगीअ जी ॻाल्हि हीअ आहे त हीअ मंदिर सिरनि ऐं पत्थरनि सां नाहे ठाहियो वियो, पर हिकु संगमरमर जे जबल खे कोरे घड़े ठाहियो वियो आहे। हिन मंदिर जे ठाहिण में का बि ॿाहिरीं शइ न लॻाई वई आहे। उन करे अंदाज़ो लगाइण मुश्किल है त हीअ मंदिर कॾहिं ठहियो। हिन मंदिर जी जोड़जक खे ॾिसी नथो लॻे त हिन मंदिर खे ठाहिण में 18 साल लॻा। हीअ मंदिर 100 फुट ऊंचो है। उन करे माहिरनि जो तर्जियो है त हिन मंदिर जे ठहण में 18 साल खां मथे लॻा आहिनि। हैरत जी ॻाल्हि त हीअ मंदिर हेठां खां मथे न ठाहियो वियो, पर मथां बुनियाद खां हेठि कपे कोरे घड़े खोटराई करे ठाहियो वियो आहे। जेकर हीअ मंदिर 18 साल में खोटराई करे ठाहियो वियो त समझिजे त हिन जबल मां 5 लाख टन पत्थर कढियो वियो। जेकर हिकु माण्हू रोज़ 12 कलाक कमु करे हा त 18 सालनि में हिन जबल मां रोज़ पत्थर कढे हा त 150 टन पत्थर रोज़ कढे हा, जेको नामुमकिन लगे थो। पर हिते गरनि औज़ारनि सां न, पर हल्कनि औज़ारनि सां हीअ मंदिर घड़ियो वियो आहे, जंहिंखे अंदाज़न 200 साल लॻा हूंदा ऐं काफ़ी कारीगरनि पुश्त दर पुश्त कमु कयो हूंदो। वेदन में लिखियल है तो भौमस्त्र अहिड़ो औज़ार है जेको जबलनि खे कपे कोरे घड़े थो। अहिड़ी हरफत वारो औज़ार हिन मंदिर वास्ते कमु आयो हूंदो। हिकु वॾे राज़ जी ॻाल्हि त हिन मंदिर अंदरि गारूं वञनि थियूं। इंग्लैंड जी हिकु रूहानी औरत 1876 ईस्वी में हिननि गारनि अंदरि वञी तहक़ीक़ करे इमा हंड्रे हिकु किताब लिखियो। हिन मुताबिक़ हिनखे उते हिकु ज्ञानी शख़्स मिलियो जंहिं उनखे ॿुधायो त जॾहिं हीअ हेठि गार में वियो त उनखे उते मंदिर नज़र आयो। मंदिर में उनखे 7 माण्हू मिलिया। 7 माण्हू ॻाल्हियुनि दौरान गायब थियो पे त वरी नज़र आयो पे। किताब छपजण बाद माण्हुनि में तजस्सुस पैदा थियो ऐं गारनि में वञी राज़ जी जांच करण लॻा। बाद में हुकूमत उन्हनि गारनि खे बंदि कराए छॾियो। उम्मीद आहे तव्हांखे हीअ असांजी मालूमाती वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक मालूमाती वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल इंतज़ार चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जी निशान ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।